वफाकी सरकार पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल ₹6.17, हाई स्पीड डीज़ल ₹10.86 सस्तो, गासलेट ₹6.32 ऐं लाइट डीज़ल ₹5.72 घटि करे छॾियो। वज़ीर आज़म जी मंज़ूरी बैदि नाणे खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अॼु राति 12 वॻे खां नयूं क़ीमतूं लागू थींदियूं। उबाड़ो भरिसां रावती में धाड़ेलनि जो पुलिस ते हमलो। फायरिंग में 3 पुलिस एहलकार शहीद। रावती लिंक रोड ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि एहलकारनि मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में एहलकार अब्दुल हन्नान, अब्दुल समी ऐं शफीक अहमद गुल मारिजी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मर्द शहीदनि जा अस्पताल मुंतकिल कया। पुलिस नाकाबंदी करे जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वठंदे IG सिंध खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। पुलिस इलाइक़े में नाकाबंदी करे कातिलनि खे गिरफ़्तार करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वफ़ाकी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार। हमास सरबराह इस्माइल ईरान में इसराइल जे हमले में शहीद। पासदारनि इनक़लाब इख़्तियारियुनि जो चवणु आहे त फ़लस्तीन जे अॻूणे वज़ीर आज़म खे तेहरान में पंहिंजी रिहाइश खाते निशानो बणायो वियो। संदसि मुहाफ़िज़ बि शहीद थी वियो। इस्माइल हानिया ईरानी सदर जे हलफ़ बरदारी तक़रीब में शिरकत लाइ तेहरान वियो हो। वॾी मीडिया मूजिब इसराइली वक़्त मूजिब राति अटकल 3 वॻे धारे इस्माइल हानिया जी रिहाइश खाते फायर कयो वियो। ईरान जो चवणु आहे कातिलाणे हमले जी जांच जा नतीजा जल्द साम्हूं आंदा वेंदा। इस्माइल हानिया जो मर्द ख़मीस जे ॾींहुं कतर जे गादी वारे हंधि दोहा मुंतकिल कयो वेंदो। हमास पधिराई जारी करे ॿुधायो आहे त जनाज़े नमाज़ जुमे खां पोइ मोहम्मद बिन अब्दुल वहाब मस्जिद में अदा कई वेंदी। इस्माइल हानिया जी तदफ़ीन दोहा जे इलाइक़े लोसेल जे कब्रिस्तान में कई वेंदी। अरब मीडिया मूजिब इस्माइल हानिया जी जनाज़े नमाज़ सुभाणे तेहरान में सुबुह 8 वॻे अदा कई वेंदी। क़ौमी सियासी अॻवाननि जी इस्माइल हानिया जे क़त्ल जी मुज़म्मत। मौलाना फज़लुर रहमान जो जुमे ते मुल्क गीर एहतजाज जो ऐलान। JUI सरबराह चयो त हमास सरबराह जी शहादत ते अॼु क़ौमी असेंबली, सेनेट, KP ऐं बलोचिस्तान असेंबली में ठहरा पेश कंदा। PP सेनेटर श्री रहमान चयो आहे त इसराइल पैगाम ॾिनो आहे त हू जंग जो दाइरो वधाए रहियो आहे। हू अमन ऐं जंगबंदी जी कोशिश खे कुझु न पियो सम्झे। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त ईरान अंदरि इस्माइल हानिया जो क़त्ल अमन जी कोशिश लाइ झटको आहे। ईरान इस्माइल हानिया जे क़त्ल जो पलांद वठण जो ऐलान करे छॾियो। इस्माइल हानिया जे क़त्ल जो पलांद वठण तेहरान जो फ़र्ज़ आहे। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनी जो हमास जे सरबराह जे क़त्ल ते रद्दअमल। चयाईं इसराइल पंहिंजे लाइ सख़्त सज़ा जो बुनियाद फ़राहम कयो आहे। ईरान पंहिंजे मुल्क अंदरि इस्माइल हानिया जे क़त्ल जो पलांद वठण पंहिंजो फ़र्ज़ सम्झे थो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो चवणु आहे त दहशतगर्दनि खे बुज़दिलाने अमल ते पछताइणो पवंदो। ईरान पंहिंजे इलाक़ाई सलामती ऐं वक़ार जो दिफ़ा कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी मुलाक़ात। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में पाक फ़ौज पेशवराने मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। मुल्की सूरतहाल ते ग़ौर वीचार कयो वियो। महांगाई जे मारियल अवाम लाइ महांगाई जो तोहफ़ो 1 अगस्त खां LPG महांगी कई वई। LPG घरेलू सिलेंडर ₹26.90 महांगो। LPG फ़ी किलो क़ीमत में ₹2.27 इज़ाफ़ो कयो वियो। LPG ₹236.99 फ़ी किलो क़ीमत मुक़रर। LPG 11.8 किलो घरेलू सिलेंडर जी नई क़ीमत ₹2,796.59 मुक़रर। नोटिफिकेशन जारी। दहशतगर्दी में मुलविस ॿिनि तंज़ीमुनि खे कलअदम करार ॾेई छॾियो। घरू खाते गुल बहादुर ग्रुप ऐं मजीद ब्रिगेड खे कलअदम करार ॾेई छॾियो। घरू खाते ॿिन्ही तंज़ीमुनि खे कलअदम करार ॾियण जी मंज़ूरी ॾिनी। नोटिफिकेशन जारी। ॿिन्ही जमायतनि खे नेकठा कलअदम जमायतनि जे फ़हिरिस्त में विझी छॾियो। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे इजलास में PTI ऐं PP जी औरत मेंबरनि में झेड़ो। हिक ॿिए खे मुकूं। इजलास दौरान PTI ऐं PP जूं औरत मेंबर हथे पइजी वयूं। हिक ॿिए खे कुटको, सख़्त नारेबाज़ी। बजट इजलास शुरू थियो त PTI जी UC चेयरमैन आरज़ू मुग़ल डाइस आॾो एहतजाज करण लाइ पहुती।
पीपीजी शब्बाना आरजू मेमण के रोकण लाइ पहुती तो आरजू मुगल शब्बाना के चमाट वाहे कढी इजलास मच्छी मार्केट बणिजी वियो। टंडे बागे में मुबैना खंबे गुम कयल सियासी अगवान की कंबर शहदाद कोर्ट में गिरफ्तारी ज़ाहिर। दिलबर सिंधी ऐं फैसल चीमा मथा सरकारी फरियाद ते सिजावल जुणेजो में आइस जो केस दाखिल। पुलिस जो चौणाए तो सिजावल जुणेजो शहदाद कोर्ट रोड ते झड़ती दौरान जवाबदारन वटा 900 ग्राम आइस मिलो। एमक्यूएम से आईपीपीएस के हवाले से गालियों थी मुत्तहदा जा खदशा खत्म करने की कोशिश कर रहा हूँ। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त बलोचिस्तान में धरणो हंधड़नि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। बलोचिस्तान में अमन अमान जो मसलो हल कयो वेंदो। हू वॾे वज़ीर सां राब्ते में आहिनि। हुकूमत मज़बूत आहे ऐं कम कंदी रहंदी। जुंगल में 1.5 महीनो अगु अगवा थियल 2 सौट में एक मुगवी जो वीडियो वायरल कर छड़ियो। वीडियो में धाड़ियल मुगवी नीगर नादिर मंगलानी के जंजीरुन से मथे तशद्दुद कंदे नजर अचन था। मुगवी के वारसनि पारा पुलिस पारा बिनी मुगविन के बाजियाब कराइण जो मुतालबो। ताज़िन बरसातुन सबब हब डैम में चाड़। हब शहर के कराची से गंढीदड़ मुतबादल रस्तो बरसाती पानी में बुड़ी वियो। हब नदी में वड़ी सतह ते बरसाती पानी अची रहियो आहे। हब नदी पुल जो तामीराती कम गुज़िरियल 2 सालन का पोइ भी मुकम्मल न थी सघियो। गुज़िरियल रात तेज बरसात सबब मुतबादल रस्तो मुकम्मल तौर ते तबाह थी वियो। बलोचिस्तान का सिंध तरफ वीदड़ मुख्य शाहरा बंद, मुसाफिर परेशान।